अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेर एक नजर हेडलाइंस थे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त अफगानिस्तान में दहशतगर्दनि जा मर्कज़ ऐं दहशतगर्द तंज़ीमनि जी क़यादत मौजूद आहे। तालिबान सोलतकारी बंद कन पाक अफगान सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम जो गठजोड़ आहे। नॉन कस्टम पेड गाड़ियों खुदकशन हमलन में इस्तेमाल थी रहियूं आहिनि। ये कहिड़ा महिमान आहिनि जेके हथियारबंदी पाकिस्तान ईंदा आहिनि? सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR वधीक चयो आहे त पाक अफगान सरहद इंतहाई मुश्किल ऐं ॾुखियनि रस्तनि ते ॿधल आहे। बॉर्डर मैनेजमेंट बाबति सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। अफगानिस्तान सां दोहा मुआहिदे जे हवाले सां पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त अफगान तालिबान रजीम दहशतगर्दनि जी सोलतकार बंद करे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त असांजो मसइलो अफगाननि सां न पर तालिबान रजीम सां आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कयूं आहिनि। ऑपरेशननि दौरान दुश्मननि जे नेटवर्क खे वॾी हद ताईं टोड़ियो वियो आहे। 4 नवंबर खां हिन वक़्त ताईं 4910 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स कया विया आहिनि, जिन में 206 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। रावलपिंडी में सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त हलंदड़ साल मजमूई तौर ते 67,023 ऑपरेशन्स कया विया आहिनि। KP में 12,857 ऐं बलूचिस्तान में 53,309 कार्रवाई कई वयूं। ऑपरेशन्स में हिन वक़्त ताईं 1,873 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि, जिन में 136 दहशतगर्दनि जो तालुक अफगानिस्तान सां आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिब सदर 27वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत ऐं खिताब कयो। सदर बाख़बर क़यादात क़ौमी यकजहती ऐं गॾियल पॉलिसी साज़ी जी हिमायत ते ज़ोर ॾिनो। ISPR जो वधीक चवणु आहे त वर्कशॉप में पार्लियामेंट्रियन, आला सिविल, फौजी ऑफिसरनि ऐं समाजी शोबनि जे नुमाइंदनि बि शिरकत कई। सदर वर्कशॉप में शिरकत कंदड़नि में सर्टिफिकेट विराया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे बानी PTI ख़िलाफ़ हरजाणी जे केस जी ॿुधणी पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक मोहम्मद अहमद पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट पारां केस जी ईंदड़ ॿुधणी ते वधीक शाहिद तलब। शहबाज शरीफ तरफ़ां बानी PTI ख़िलाफ़ 10 अरब रुपया हरजाणे जी दावत दाख़िल कई वई हुई। अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे पंजाब असेंबली जे स्पीकर चयो आहे त शहबाज शरीफ खे उन जेल मैनुअल तहत ई जेल में रखियो वियो हो। शहबाज शरीफ के त घर जी मानी भी न ॾिनी वेंदी हुई। बानी PTI को अनोखो लाडलो आहे छा? पीपल्स पार्टी जो सुभाणे 58 योम तासीस 100 हंधनि ते जलसा करण चयल आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं मुल्क ऐं जमहूरियत लाइ सभ खां वधीक कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कंहिं हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं मुल्क लाइ जान जो नज़रानो ॾिनो हुजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो ऐं मुतफ़क़ा आइन ॾिनो। बेनज़ीर भुट्टो मीज़ाइल टेक्नोलॉजी ऐं आसिफ ज़रदारी सूबाई ख़ुदमुख्तियारी ॾिनी। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि खे 21 लख घर ठाहे ॾेई रही आहे। इहो कंहिं जे बि वहन ऐं गुमान में न हुजे त को सिंध खे टोड़े सघंदो। वफ़ाक़ी हुकूमत डॉलरनि में ॿाहिरां कणिक त घुराए थी पर पंहिंजे हारियुनि खे सब्सिडी ॾियण लाइ तयारु नाहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त सिंध क़यामत ताईं पाकिस्तान जो हिस्सो रहंदी। भारत जा शोशा ऐं खाम ख़ाली का अहमियत नथी रखे। पाकिस्तान केर बि मेरी अख सां नथो ॾिसी सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी परडी वज़ीर तौर भारत वञी कश्मीर जो केस विढ़ियो। पंजाब जा अक्सर इलाइक़ा अॼु बि फ़िज़ाई गदलाण जी लपेट में। लाहौर दुनिया जी गदाण वारे शहरनि में पहिरें नंबर ते अची वियो। कान्हा, शेखोपुरा, रहीम यार खान ऐं फैसलाबाद पंजाब जा आलूदा शहर करार। अमरीका जे परडी वज़ीर मार्को रोबियो चयो आहे त अफ़गान पासपोर्ट होल्डर्स जा वीज़ा रोकिया विया आहिनि। इमिग्रेशन पनाहगीरनि जी वीज़ा बाबति फ़ैसिला रोके छॾिया आहिनि। छंड-छाण ऐं स्क्रीनिंग यकीनी बनाइण ताईं फ़ैसिला मुअतल रहंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त टीं दुनिया खां माण्हुनि जी आमद खे रोकींदासीं। अमन ख़राब कंदड़नि जी शरीयत रद्द कई वेंदी।
पहिरीं डिसंबर ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में 3 खां 6 रुपया फी लीटर लाथ जो इम्कान आहे। पेट्रोल 3 रुपया 70 पैसा, डीज़ल 4 रुपया 82 पैसा फी लीटर सस्तो थी सघे थो। आलमी सतह ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई सबबि अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जूं चूंडूं सदारत ते सरफराज़ मेतलो ऐं हसीब जमाली में मुक़ाबलो। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 8478 वकील वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। नायब सदर जे उहिदे लाइ एहतशामुल हक़, फरूक ज़िया, मोहम्मद ताहिर इक़बाल ऐं शौकत शेख समेत 8 उम्मीदवार मैदान ते लथल। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते फरीदा मंगरियो, बैरिस्टर इमरान मिठियाणी ऐं मिर्ज़ा सरफराज़ विच में मुक़ाबलो। पोलिंग ख़त्म थियण जे 1 कलाक बाद चूंड नतीजा जारी कया वेंदा। सांगड़ जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे फ़ाइदी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार काशिफ मसीह, नवाज़ मसीह, दिलशाद मसीह, दिलमुराद मसीह ऐं शमशाद मसीह खे सज़ा 10 लख रुपया ॾंड। ॾोह साबित न थियण ते सुलेमान मसीह बाइज़त बरी। जवाबदारनि ज़मीन जे तकरार तां 4 साल अॻु हारी फिदा हुसैन लगारी खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। टंडोलायर में क़त्ल जो ॾोह साबित थिए ते ॿिए जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा 10 लख रुपया ॾंड। अदालत वहीद लुंड क़त्ल केस में जवाबदार गुल हसन लुंड ऐं सरफराज़ लुंड खे कैरपुर में स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स खाते जी सरकार सां औरतुनि जी पहिरीं मैराथन रेस MNA नफ़ीसा शाह तरफ़ां इफ़्तिताह। वॾे अंग में एथलीट्स रेस में हिस्सो वरितो। कराची सां तालुक़ रखंदड़ मानूर पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती। कैरपुर वासण फरहा बलोच 2 ऐं हानिया 3 पोज़ीशन माणी। कुछ एथलीट्स पारां धांधली जा इल्ज़ाम। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे में रोज़ो लाल लतीफ़ जो। सिंध में 7 डिसंबर ते ऐलानियल सखाफ़ती दिहाड़े जी तयारियूं ज़ोर शोर सां जारी। मेहरान टीवी जे सदके भरपूर मोट, वॾनि सां गॾु ॿारड़ा ऐं औरतूं बि क़ौमी ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरज़म। स्कूल में तकरीरूं कोठाए ऐं ताक़नि ते मच कचेरी जो सिलसिलो जारी। दौलतपुर, रतेदेरी, नूसेदाबाद, उदरलाल ऐं ॿियनि शहरनि में तकरीबूं रंग जरकी पिया। हैदराबाद जे मुस्लिम सोसाइटी में कपड़नि समेत ॿियनि सखाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाया विया।